वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ये अकेली छोकरी उते कीअं रहंदी? ही हिते रहंदी न, ही असां वटि बिल्कुलु महफ़ूज़ हूंदी। बानू का एड़ी तेड़ी छोकरी कोने का जो तो ॼण शिकारनि जे हथ अची वञे। हीअ बानू बहादुर जी भेण आहे ऐं तूं अजायो पंहिंजा इहे ख्वाब ॾिसण छॾे ॾे। इहो मो खान बहादुर असांजे खानदान जो वेरी छो थियो आ? मुंहिंजे बचड़े खे दर बदर करे कोठ बदर करे हाणे वरी मुंहिंजी धीअ खे केदाणी बनाइण चाहे थो। मल्हार जो नालो थी खणी त मूंखे पंहिंजी लोयल पग थी यादि अचे। शुक्र करे कि बिलासी ख़ैर ख़ैरातूं करे वञी जो मुंहिंजे हथां बची वियो त सॼे राज में कुते जियां केले केले मारियासीं। हाणे बि रुको मूंखे इहो ई इंतज़ारु आहे त मां रुको ॿाहिरि अचां, बाक़ी हिन जे कंध मां वर्त मां कढंदुसि। खान बहादुर जे फैसले जी पेशकश थी न त पोइ इनकार न कजो। पर इहो साले मुंहिंजी अखि जो कंडो पची चुको आहे। शम्स ये सम्झ त हू मूंखे मारे चुको आहे। हींअर हू थाणे ते जीअं काबू आहे न, हुनजो कमु उते ई तमामु कजे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।